नाज़रीन नासरू प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू आहे सिंध में जेके रोज़ानो ॾियारींदड़ हादसा थियनि था रोडनि ऐं रस्तनि ते, शाहराहुनि ऐं शहरनि में जेके हादसा थियनि था, जंहिंजे नतीजे में असांजा माण्हू जेके आहिनि हलंदड़ फिरंदड़ घुमंदड़ ऐं चुरंदड़ पुरंदड़ जेके माण्हू आहिनि, जेके घरनि जो चरखो हलाईंदड़ माण्हू आहिनि, उहे उन्हनि हादसनि जो शिकार थियनि था। औरतूं थियनि थियूं, मासूम ॿार थियनि था ऐं जेके खिलंदड़ खाईंदड़ माण्हू पंहिंजे घरनि मां मुसाफ़िरी लाइ निकिरनि था ऐं मोट में उहे मौत जे सफ़र जा राही थी था वञनि पिया ऐं संदनि घरनि में मातम मची थो वञे। हिन हलंदड़ साल में जेके सिंध जे अंदरि ॿ वॾा हादसा थिया आहिनि, तिन में 15 जनवरी वारो उहो दौलतपुर वारो सान्यो पियो आहे, सकण जे भरिसां जेको सान्यो थियो हो, जंहिंमें सिंध जी तारीख़ में शायदि अहिड़ो वाक़ियो अॻ में कॾहिं बि न थियो आहे, जंहिंमें हिक ई वक़्त ते असांजे स्कूल जा 21 ॿारड़ा जेके आहिनि मौत जो शिकार थिया ऐं ताज़ो सांगी यानी पने आकल जे भरिसां ॿिए हिकिड़ो ॾियारींदड़ वाक़ियो थियो आहे, जंहिंमें 42 इंसान औरतूं ऐं ॿारड़ा मौत जो शिकार थी विया आहिनि ऐं नंढा वॾा रोज़ बरोज़ जेके हादसा थींदा रहनि था, जिन में सरासरी तौर ते साल जे अंदरि जेकॾहिं चइजे त असांजा 2-2.5 हज़ार जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि हादसनि जो शिकार थियनि था। असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में मोटरवे जे DIG AD ख्वाजा साहब खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो आहे। पाण हिकिड़ी साख रखंदड़ ऑफिसर बि रहिया आहिनि, पुलिस डिपार्टमेंट में बि रहिया आहिनि। असीं पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति खां अॻु में हिकु तव्हांखे स्टोरी था ॾेखारियूं पिया, उन खां पोइ असीं बाक़ाइदा पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। अचो त स्टोरी ॾिसूं। मुल्क में हर साल हज़ारे माण्हू रोड हादसनि सबबि मौत जो शिकार थियनि था। जंहिं करे साल ब साल केतिरा ई ख़ानदान उजड़ी वञनि था, छाकाणि त जेकी माण्हू रोड हादसनि में मौत जो शिकार थियनि था उहे पंहिंजे ख़ानदाननि जा सरगरम घुमंदड़ फिरंदड़ ऐं कमाईंदड़ कंदड़ हूंदा आहिनि, जिन जे मौत खां पोइ संदनि घरनि जो चरखो हलणु ॾुखियो थी पवंदो आहे। सिंध में जहिड़ी रीति हादसा थींदा ऐं वधंदा रहनि था, तहिड़ी रीति उन्हनि जी रोकथाम लाइ कंहिं बि क़िस्म जी का कोशिश नज़र नथी अचे। अंधा घोड़ा गेबाणा हसवार वांगुरु जीअं सिंध जे खातनि जो हाल पूरो आहे, तीअं ई ट्रैफ़िक जे निज़ाम जो हाल ऐं हशर बि कंहिंखां ॿुझो न रहियो आहे। जेकॾहिं सरसरी जाइज़ो वठिजे थो त रुॻो हिन साल में ई अहिड़ा हादसा थिया आहिनि जिन खे ॿुधण ऐं ॾिसण सां हियाउं छिॼी पवे थो। साल जे पहिरें महीने याने 15 जनवरी वारो सकरंड वारो हादसो त सिंध जी तारीख़ जो पहिरियों हादसो हो, जंहिं हिक ई हंध ते 19 स्कूली ॿारनि खां हयातियूं खसे वरितियूं, जॾहिं त ड्राइवर समेत 4 उस्ताद पिण इन हादसे में फ़ौत थिया हुआ। उनखां पोइ 20 अप्रैल ते सांगी भरिसां हियाउं ॾियारींदड़ हादसो थियो, जंहिंमें 42 मुसाफ़िर फ़ौत थिया, जिन में 12 औरतूं ऐं 15 मासूम ॿारड़ा शामिल हुआ। 21 मार्च वारे उन हादसे खे बि नथो विसारे सघिजे, जॾहिं कराची ईंदड़ मुसाफ़िर बस खे हब भरिसां बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में 33 जीअरा जाॻंदा मुसाफ़िर सड़ी मौत जी मंज़िल जा मुसाफ़िर बणिजी विया। हलंदड़ साल मुसाफ़िरी दौरान मौत जो शिकार थियण वारनि रोड हादसनि में जेकी ॿिया हादसा शामिल आहिनि, तिन में 11 फरवरी ते न्यू सईदाबाद वारो उहो हादसो बि शामिल आहे, जंहिंमें 5 ॼणा फ़ौत थिया, जॾहिं त 2 मार्च ते हैदराबाद भरिसां नेशनल हाईवे ते 3 अलॻि अलॻि हादसनि में 9 माण्हू, जॾहिं त 12 अप्रैल ते सेवण भरिसां इंडस हाईवे ते हादसे में पिण 9 मुसाफ़िर मौत जो शिकार थिया। इन्हनि हाञनि खां अलावा ॿिया बि केतिरा ई नंढा नंढा हादसा हर रोज़ थियनि था, जिन जे नतीजे में खिलंदड़ खाईंदड़ माण्हू मयतुनि में तब्दील थी मातम जी सूरत अख़्तियार करे वञनि था। हिकु रिपोर्ट मूजिबि रोड हादसनि जो शिकार थींदड़नि में 85% मर्द हूंदा आहिनि, जिन में वरी अक्सरियत 15 सालनि जे नौजवाननि जी हुजे थी। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे, ॻोठनि ऐं शहरनि जी भेट में वरी शाहराहनि ते वधीक ऐं वॾा हादसा थींदा रहनि था। जेतोणीकि कानून बि मौजूदु आहे, पर उन ते अमल न थियण करे हर को पंहिंजी मर्ज़ी हलाए थो ऐं मनमानी करे थो। हिते सवाल इहो थो पैदा थिए त जिते ड्राइवरनि जी ज़हनी कैफ़ियत बि गुज़ारो कंदड़ गाॾियुनि ऐं उखड़ियल रोडनि जहिड़ी हुजे, ट्रांसपोर्ट वारो खातो सही कमु न कंदो हुजे, ट्रैफ़िक पुलिस नाले में निहाल हुजे, उते आख़िर हयातियूं खसींदड़ अहिड़नि हादसनि खे कीअं रोके सघिजे थो। हादसनि जा अहिड़ा ॿिया बि खोड़ सारा सबब ज़रूरु आहिनि, पर अवल ऐं आख़िर ट्रैफ़िक निज़ाम खे ठीकु करणु नेशनल हाईवेज़ अथॉरिटी ऐं मोटरवे पुलिस जी ज़िम्मेवारी आहे त उहा ॾींहं राति रवां रहंदड़ शाहराहुनि ते पंहिंजी गश्त ऐं चकास वारे अमल खे असराइतो बणाए त कंहिं हद ताईं मुसाफ़िरी जी वाट ते मौत जे रक़्स खे रोके सघिजे थो, छाकाणि त हब वारे हादसे जी 14 अप्रैल ते
फैक्ट फाइंडिंग कमीशन जी जारी थियल रिपोर्ट में ॿियनि खातनि सां गॾु नेशनल हाईवेज़ अथॉरिटी ऐं मोटरवे पुलिस खे बि ज़िम्मेवार क़रार ॾिनो वियो आहे। नाज़रीन, तव्हां हीअ मुख़्तसिर क़िस्म जी स्टोरी ॾिठी जंहिंमें इहे तव्हांखे तफ़सील सां ॾेखारियासीं त हिन साल जे अंदरि सिंध जे अंदरि जेके हादसा थिया ऐं उन सां गॾोगॾु उन वाक़े जो बि असां ज़िक्र कयो आहे जेका बलोचिस्तान खां मुसाफ़िर बस कराची अची रही हुई ऐं हब जे भरिसां हादसे जो शिकार थी, उनखे बाहि लॻी वई ऐं उन जी बाहि जो सबबु जेको पेट्रोल आहे, ईरानी पेट्रोल जेको स्मगलिंग थिए थो पियो, उन गाॾियुनि में मौजूदु हुयो, जंहिंजे करे जीअरा जारा कंदा इंसान जेके आहिनि उहे उन में सड़ी विया। असीं इन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं असीं पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत था कयूं। साईं ख्वाजा साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया। महिरबानी साईं। ही हादसा जेके थियनि था, हिकिड़ो सिस्टम बि आहे, हिकिड़ो कानून बि आहे। पहिरियों त शुरूआत कयूं असीं पंहिंजे शाहराहनि खां। सुपर हाईवे आहे, नेशनल हाईवेज़ आहे, इंडस हाईवेज़ आहे, त वधि में वधि जेका हिकु रिपोर्ट आहे ही 2007 में त शहरनि जी भेट में ॿाहिरिनि में हादसा वधीक थियनि था ऐं शहरनि ऐं ॿाहिरिनि खां वधीक ऐं वॾा जेके हादसा थियनि था उहे असांजी शाहराहुनि ते थियनि था पिया। त आख़िर उन्हनि हादसनि जा सबब कहिड़ा आहिनि? पहिरियों त असांखे ॿुधाए त मोटरवे पुलिस जेको 1997 में क़ाइमु कयो वियो त इन्हनि हादसनि खे रोकण लाइ, सेफ्टी ॾियण जे लाइ मुसाफ़िरनि खे, त जीअं हू पुरसुकून क़िस्म जो सफ़र करे सघनि ऐं उहे पंहिंजी मंज़िलनि ते आसानी सां पहुची सघनि। महिरबानी संदेलो साहिबु। नेशनल हाईवेज़ एंड मोटरवे पुलिस जो क़याम जो मक़सदु एतिरो हुयो त रोड सेफ्टी ऐं रोड यूज़र जी मदद जे लाइ इहा फोर्स क़ाइमु कई वई हुई ऐं अल्हम्दुलिल्लाह नेशनल हाईवेज़ एंड मोटरवे पुलिस पब्लिक सेक्टर जो उहो वाहिद इदारो आहे जंहिंखे हींअर बि यूनाइटेड नेशंस जे पारां आइकॉन ऑफ एक्सीलेंस क़रार ॾिनो वियो आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल इनखे उहो वाहिद इदारो क़रार ॾिनो आहे जेको करप्ट नाहे पाकिस्तान में। सो मोटरवे पुलिस जो हिकिड़ो शानदार माज़ी बि आहे ऐं इंशाअल्लाह मुस्तक़बिल बि रहंदो। जेसिताईं तव्हां मूंखां एक्सीडेंट्स जे हवाले सां ॻाल्हि पुछी त रोड सेफ्टी जा 3 तमामु इम्पॉर्टेंट जुज़ थींदा आहिनि, जंहिंमें 3 जंहिंखे असीं 3 E's चवंदा आहियूं। हिकिड़ो आहे एजुकेशन, हिकिड़ो आहे इंजीनियरिंग ऐं हिकिड़ो आहे इन्फोर्समेंट। जॾहिं असां एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था त एजुकेशन रोड ते हलंदड़ माण्हू खां वठी, गाॾी हलाईंदड़ खां वठी, गॾु गाॾी या कार्ट हलाईंदड़ वारे माण्हू खां वठी, मोटर साइकिल राइडर खां वठी, हर माण्हू जी एजुकेशन हुअणु खपे। त उनखे हलंदड़ माण्हू, पैदल हलंदड़ माण्हू खे ख़बर हुजे त उनखे रोड क्रॉस कीअं करिणो आहे, किथां करिणो आहे। अहिड़े तरीक़े सां मोटर साइकिल सवार खे इहो ख़बर हुअणु घुरिजे त मूंखे शाहराह ते हेलमेट खां सवाइ नाहे वञिणो। गाॾी हलाईंदड़ माण्हू ड्राइवर खे इहा ख़बर हुजे त हुनखे इहा एजुकेशन हुजे त रोड ते लॻल साइंस खे कीअं पढ़णो आहे, मूंखे गाॾी कहिड़े पासे हलाइणी आहे, सीट बेल्ट केतिरो लाज़मी आहे मुंहिंजे लाइ। अहिड़े ई तरीक़े सां जेके माफ़ु कजो, हाणे इहा तव्हां 3 E's वारी इहा ॻाल्हि कई आहे त इहो हर माण्हू जे लाइ हिकिड़ो कानून आहे। ठीकु आहे, एजुकेशन बि आहे। आम माण्हू जेको उतां पंधु पार थो करे रोड, उनखे बि ख़बर कान्हे का, जेको गॾह गाॾी वारा उनखे बि ख़बर कान्हे का, जेके वॾियूं कोचूं हलाइनि था पिया उन्हनि खे बि कानून जी ख़बर कान्हे का। त आख़िर उन्हनि खे ट्रेनिंग केरु ॾींदो, टीचिंग केरु ॾींदो, केरु सेखारींदो ऐं केरु ॿुधाईंदो त इन कानून ते हलंदव त हिननि हाञनि हादसनि खां तव्हां बची सघो था? ॾिसो, इन जो सभिनी खां अवल ज़िम्मेदारी असांजे हुकूमत जी आहे ऐं उन जे लाइ जेका नेशनल हाईवे एंड मोटरवे पुलिस जो प्रोग्राम आहे उहो इहो आहे त मोबाइल एजुकेशन सिस्टम असां पाण वटि राइज कयो आहे ऐं असां फेडरल गवर्नमेंट खे हिकिड़ो रिक्वेस्ट मोकिली आहे, बल्कि लेसन ठाहे मोकिलियो अथऊं त हीउ लेसन प्लान असांजे स्कूल जे ॿारनि जे निसाब में शामिलु कयो वञे त जीअं असांजे ॿारनि खे ख़बर हुजे त लाइट्स जो कॉन्सेप्ट छा आहे, सिग्नल जो कॉन्सेप्ट छा आहे, ज़ेब्रा क्रॉसिंग जो कॉन्सेप्ट छा आहे, रोड पार करण जे लाइ हुननि खे कहिड़ी एहतियाती तदाबीर वठणु खपनि। इन क़िस्म जो लेसन प्लान असांजे स्कूलनि में प्राइमरी लेवल ते पढ़ाइणु घुरिजे सभिनी खां अवल त। नेक्स्ट ॻाल्हि इहा आहे जो असांजो जॾहिं ॿारड़ो वॾो थिए थो ऐं उनखे गाॾी हलाइण जो शौक़ु थिए थो त हू ड्राइविंग लाइसेंस वठणु वञे थो। ड्राइविंग लाइसेंस जो तरीक़ेकार एतिरो आसान ऐं एतिरो ख़राबु आहे जंहिंखे सभु को बीट करे
चीट करे ऐं उन मां पंहिंजो लाइसेंस वठी थो वञे। उहे माण्हू जेके जिन खे गाॾी हलाइणु कोन थी अचे प्रॉपर तरीक़े सां, उहे माण्हू जिन खे रोड साइंस पढ़णु कोन था अचनि, उहे माण्हू जिन खे रोड डिसिप्लिन फॉलो करण जी ख़बर नाहे, उन्हनि माण्हुनि खे हैवी ड्राइवर्स लाइसेंस ॾिना विया आहिनि, जंहिंजे करे हिकिड़ो वॾो कारण हादसनि जो इहो मतिलबु इहो हिकिड़ो अनट्रेंड माण्हू हुजे जंहिंखे हथियार ॾेई छॾिजे, बिल्कुलु सही, ऑटोमेटिक हथियार ॾेई छॾिजे, जंहिंखे ख़बर बि न हुजे त मैगज़ीन कीअं थी उन में पवे, कीअं थी उहा। त हिननि माण्हुनि खे जेके इहे लाइसेंस मिलनि था, बदउनवानी ख़ुदि हिकिड़ो नासूर आहे असांजे समाज जे अंदरि, ऐं बदउनवानी एतिरी काहे पई आहे त जिते माण्हू मिसाल 50 माण्हू जेको कोच खणी निकिरे थो, उनजो हिकिड़ो ड्राइवर आहे, हिकिड़े ड्राइवर जे हथ में उनजी ज़िंदगी आहे, ऐं उनखे तव्हां पैसा वठी ऐं तव्हां लाइसेंस था ॾियो, तव्हां फिटनेस सर्टिफिकेट था तव्हां उनखे ॾियो, त इन्हनि मौतनि जा ज़िम्मेवार उहे खाता बि आहिनि। त इहे आख़िर कीअं ठीकु थियनि? मिसाल तव्हांजी मोटरवे ते को हादसो थी थो वञे त मोटरवे पुलिस बि उनजी ज़िम्मेवार तॾहिं थी थिए पई त छाकाणि त उहो उते थियो आहे। हिन ते जेकॾहिं असां सांगी वारे वाक़े ते हलूं त रोड ख़राबु आहे, रोड ठाहिणु NHA जो कमु आहे, NHA जेका टाल प्लाज़ा लॻा पिया आहिनि, टैक्सिस केतिरियूं वठे थी पई, त उनजो इहो फ़र्ज़ में शामिलु आहे त उहे रोड ठाराए। ट्रालर उते बीठो आहे, उनखे हटाइणु मोटरवे पुलिस जो कमु आहे, त उहा उनखे ख़ाली करे त राति जे वॻड़े में जेके गाॾियूं अचनि थियूं त उहे उनजो टकराव में न अचनि जी। त इन वाक़े खे तव्हां कीअं था ॾिसो? अहिड़े क़िस्म जा वाक़िया ॾिसो, सेवण जे भरिसां थियो वाक़ियो जंहिंमें हिकिड़ी कोच बीठी आहे जंहिंखे वञी डंपर लॻो आहे। त इहे जेके रोडनि ऐं रस्तनि ते गाॾियूं ख़राबु थियनि थियूं, उन्हनि खे उतां निकाल करण जे लाइ या साइड करण ते इहो त मोटरवे जो कमु आहे, त मोटरवे पुलिस जेकॾहिं पेट्रोलिंग करे, राति जो गश्त करे, त घटि में घटि अहिड़नि हादसनि खां बची सघिजे थो। साईं, पहिरीं ॻाल्हि त आउं अर्ज़ु कयां त जेको हादसो पनवाकल वारो इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो जेको हाणे थियो आहे, इन खां अलावा बाक़ी जेके 3-4 वाक़िया तव्हां ॿुधाया आहिनि, उन्हनि ते मोटरवे जी जुरिसडिक्शन न आहे, न सकरन वारो वाक़ियो, न हब वारो वाक़ियो, न इहो पंहिंजो सेवण वारो वाक़ियो, इन्हनि ते मोटरवे पुलिस जी मौजूदगी न आहे। पर बहरहाल इहो जेको पनवाकल वारो हादसो थियो आहे, इंतिहाई ॾुखोईंदड़ दर्दनाक वाक़ियो थियो आहे। तव्हां जेकॾहिं रोडनि ते सफ़र कंदो त तव्हां ॾिसंदो त असांजे रोडनि जी ऐं गाॾियुनि जी जीअं तव्हां पाण ॿुधायो त हालति अहिड़ी आहे त तक़रीबन हर 4 किलोमीटर खां पोइ तव्हांखे गाॾी जो ब्रेकडाउन मिलंदो, ऐं हलाईंदड़ जी बि जेका ज़हनी कैफ़ियत आहे उहा बि इन्हनि रस्तनि ऐं गाॾियुनि जहिड़ी असांखे लॻे थी। त ॾिसो 24 कलाक ड्राइविंग था कनि, मिसाल पंजाब खां जेको ड्राइवर थो अचे ऐं उनजो मुतबादिल जेकॾहिं न आहे त उहो वरी वापसि उहो साॻियो ड्राइवर काहे थो वञे पियो, को चेक करण वारो कोन्हे को। सो उन में हिकिड़ो त बेसिकली मुंहिंजो ख़्यालु आहे त अवल त ईअं थियणु खपे त असांजो ड्राइविंग लाइसेंस जेके आहिनि न, जेके मुख़्तलिफ़ जायुनि तां इशू थियनि था, उनखे असांखे नेशनल लेवल ते सेंट्रलाइज़ करणु खपे। जेसि ताईं असांजूं गाॾी जी रजिस्ट्रेशन, गाॾी जी फिटनेस ऐं नेशनल ड्राइविंग लाइसेंस, इहे शयूं असांखे बाक़ाइदे हिकिड़े डिसिप्लिन में आणियूं पवंदियूं। जेसि ताईं इहे डिसिप्लिन में न ईंदियूं तेसि ताईं न उन ड्राइवर जे मथां कानून जो इतलाक़ थिए थो। हिकिड़ो ड्राइवर आहे जेको कंटिन्यूअस वायलेशन करे थो, ॾिसे थो त पुलिस मोटरवे पुलिस पकड़ींदी, 1000 रुपए जो जुर्मानो थींदो, ख़ैर आहे मुंहिंजो टाइम बची पवंदो। काफ़ी ड्राइवरनि सां असां पुछियो आहे त तूं कंटिन्यूअस वायलेशन करे थो, उहो चए थो साईं मुंहिंजो टाइम ख़राबु थींदो। हीउ जेको पनवाकल वारो वाक़ियो थियो आहे, इहो टाइम ख़राबु वारी ॻाल्हि जेका आहे उहा हिननि जी मेंटेनेंस रिपेयरिंग जेका थिए थी गाॾियुनि जी, उन ते बि अप्लाई था कनि इहो फार्मूलो त जेकॾहिं गाॾी असां ठहिरायूं था त असांजा 2-3 कलाक लॻी वेंदा, नतीजे में असांजी इन जी सवारी जेका हूंदी उहा ॿिए कंहिं कोच ते हली वेंदी या कंहिं ॿिए सोर्सिस सां हली वेंदी। सो इहो जेको इहो ज़िम्मेवारी जेका आहे उहा ज़िंदगीअ खां वधीक जेका आहे उहा पैसे कमाइण जी आहे। त ॾिसो न, हिन में थियण ई खपे त भई जंहिं मालिक इन ड्राइवर खे डिप्यूट कयो हूंदो, 50 माण्हुनि जी ज़िंदगी जंहिंजे हवाले कई, 50 छा बल्कि उन गाॾीअ में 60 माण्हू हुआ उन महिल जेॾी महिल इहो एक्सीडेंट थियो आहे। हाणे 60 सीटूं आहिनि साईं, कोच में ॾिसो ओवरलोड कनि था पिया। घणियुनि गाॾियुनि में असां त सफ़र कयो आहे त पहिरियों स्टूल रखंदा हुआ, जेके स्टोर लॻा पिया हूंदा हुआ बैक साइड में, पोइ जॾहिं मुसाफ़िर वधंदा हुआ सीटुनि खां त उहा वरी विची जेका आहे लाइन उन में स्टूल बाय स्टूल रखी ऐं उन बानेट ताईं आणींदा हुआ। हाणे वरी मोटरवे पुलिस जा तव्हां DIG आहियो त तव्हां कोचुनि में ॾिसंदो त हिकिड़ी साइड खां ऐं ॿी साइड खां हिकिड़ियूं फोल्डिंग चेयर्स आहिनि जेके उहे खोलींदा आहिनि। पोइ छा थींदो आहे त पुलिस जॾहिं ॾिसण खे चेक कंदी आहे त उहा पुलिस बि पैसा वठी वरी उनखे छॾे ॾींदी आहे। साईं, हाणे तव्हां चङो थियो इहा ॻाल्हि कई, अञा कल्ह जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। कल्ह हिंगलाज खां यात्री वापसि मोटिया पे
ऐं कराची टोल प्लाज़ा ते उहे उन्हनि खे जॾहिं रोकियो वियो त उहे बसुनि जे मथे वेठा हुआ, बसुनि जे मथे वेठा हुआ। उन्हनि खे असां रोके इहो चयोसीं बाबा तव्हांखे बसूं घुराए था ॾियूं, असीं ख़ाली बसूं घुराए था ॾियूं, तव्हां मथां खां लही करे उन्हनि बसुनि में वेही वञो। तव्हां यकीन कयो त उहे मुसाफ़िर उन्हनि धरणो हयो टोल प्लाज़ा ते, 3 कलाक हुननि रोड बंदि कयो ऐं जंहिंजे करे तमामु आम माण्हुनि खे, एम्बुलेंस वारनि खे, बीमारनि खे, शहरनि खे इंतिहाई परेशानी जो मुंहुं ॾिसणो पियो ऐं हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन क्रिएट करे छॾियूं जंहिंमें मोटरवे पुलिस वटि को हथियार त कोन्हनि, को लॉ एंड ऑर्डर सिचुएशन मेंटेन करण लाइ त न आहे मोटरवे पुलिस। मोटरवे पुलिस त रोड यूज़र, रोड ड्राइवर जे लाइ आहे जंहिं ते लॉ खे इन्फोर्स कराए सघे। हाणे असांजे माण्हू खे बि इहो सोचणु घुरिजे त हीउ जेको कानून असांजे लाइ ठहे थो या जेकॾहिं को हुननि खे सम्झाए थो त बाबा छत ते वेहंदो, ख़ुदा न ख़ास्ता एक्सीडेंट थी पियो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त 19 बसूं, 19 बसुनि जे मथां 50 माण्हू वेठा आहिनि। जेकॾहिं उहे सुपर हाईवे ते हलनि थियूं, रोडनि जी हालति तव्हांखे ख़बर आहे, जेकॾहिं का गाॾी थोरी बि आउट ऑफ कंट्रोल थी वञे रोड जे एज खां टायर फाटी पवे, टायरा टुटी पवे, त तव्हां सम्झो त छा थींदो उन्हनि माण्हुनि जो। ऐं पोइ अल्टीमेटली रिस्पॉन्सिबिलिटी असांजे मुल्क में शौक़ु आहे त भई तव्हां कंहिं न कंहिंखे स्केप गोट ठाहियो। हाणे स्टार्टिंग पॉइंट जेका आहे इन्हनि बसियुनि जी, असल में त ॾोह जा ॾोहारी उहे आहिनि जितां गाॾियूं स्टार्ट थियूं, जितां ओवरलोड थियूं ऐं जितां गुज़री अची ऐं तव्हांजी हदुनि में अची पहुतियूं आहिनि। त हाणे जॾहिं शुरू खां वठी इहो सिस्टम ठीकु न हूंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे त रद्द अमल में माण्हू चवंदा त असांखे भई न सेवण खां रोकियऊं, न लाड़काणे खां रोकियऊं, न पने खां रोकियऊं ऐं अची असांखे नूरियाबाद खां रोकियूं त कानून अची त असांखे हिते सम्झाइनि। त हाणे हिकिड़ो जेकॾहिं माण्हू चङो वेठो आहे ऐं सुठो माण्हू आहे जेको ॿियनि जो बि ख़ैरु ख़्वाह आहे ऐं कानून ते अमल बि चाहे थो, त अॻियों त कानून सॼो बिगड़ंदो आयो आहे, पोइ तूं पैसा ॾींदा आया आहिनि, पैसा भरींदा आहिनि। मूं कल्ह ॾिठो त ट्रैफिक पुलिस हिकिड़ा गार्ड ऐं टीयर जेके आहिनि तमामु घणा अॻियां बि निकितल पोइ ते वेंदा, उनखां बीहारे मां वरी साइड बि बीह रहियुसि, मां ॾिठो त उनखां पैसा जमादार वधा ट्रैफिक वारे, पोइ हुनखे छॾे ॾिनई त वञी अॻिते तूं मुंहिंजी हद पार करे वञ। हाणे इहो पैसनि वारो जेको कमु हले थो पियो, इन ई सॼो हिन जो सत्यानाश करे छॾियो आहे, खानो ख़राबु करे छॾियो आहे सॼो निज़ाम। संदिलो साहिबु, आउं घटि में घटि इहो चई सघां थो अल्हम्दुलिल्लाह त मोटरवे पुलिस इन क़िस्म जे एक्टिविटीज़ में इन्वॉल्व न आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मोटरवे पुलिस ई वाहिद इदारो आहे जेको कोशिशि करे थो त इहे माण्हू जेके बिगड़ियल आहिनि, जेके शहर जी बिगड़ियल ट्रैफ़िक वारा माण्हू अचनि था क़ौमी शाहराहनि ते, त उन्हनि खे वापसि पंहिंजी डिसिप्लिन में आणिजे। पर जीअं तव्हां चयो त गवर्नेंस जेकॾहिं ॿाहिरि कोन्हे, फ़र्ज़ु कयो त हिकिड़ो माण्हू जीअं तव्हां चयो त बाबा हैदराबाद मां निकिरे थो, टंडो मोहम्मद ख़ान मां निकिरे थो, टंडे अलायर मां निकिरे थो, जॾहिं उते उन्हनि खे गवर्नेंस आहे ई कोन ऐं उहो अची क़ौमी शाहराह ते उनखे ॿुधायो थो वञे त तूं सीट बेल्ट बि पाईंदे, मोबाइल फ़ोन बि न ॿुधंदे, स्पीड बि कंट्रोल में रखंदे ऐं रॉन्ग साइड ते ओवरटेकिंग माण्हू खे मुहज़िब थियणो पवंदो ऐं डंडे जे बुनियाद ते हू कीअं थींदो, ज़हनी फिज़िकली त थींदो, ज़हनी तौर ते उनजी तव्हां जीअं चयो त एजुकेशन ई न हूंदी, उहो बि एसि ताईं थींदो कि महिल जेसि ताईं उहो उनजी नज़र में हूंदो मोटरवे पुलिस जी। जंहिं वक़्तु उन ॾिठो त मोटरवे पुलिस जी गाॾी मूंखां परे आहे या आउं हाणे क्रॉस करे आयो आहियां, त तव्हां यकीन कयो त 30 सेकेंड बि असांजो इवन कार जा मुहज़िब तरीन एजुकेटेड ड्राइवर्स जेके आहिनि उहे बि पंहिंजी लेन में हलण लाइ तयारु न आहिनि, राइट साइड ते ओवरटेकिंग करण लाइ तयारु न आहिनि, रॉन्ग साइड तां ओवरटेक कनि था। तव्हां सुपर हाईवे ते हलो, तव्हां मुशाहिदो कयो त उहा माण्हू जेको 25 लख जी 50 लख जी कार हलाए थो, उनजो बि ट्रेंड इहो साॻियो आहे। तव्हां अनपढ़ियल ड्राइवर गाॾीअ जो मसइलो न आहे साईं, गाॾी जो मसइलो न आहे, मसइलो आहे मेंटल लेवल जो। छा उन 50 लख वारी गाॾी में छा को सुधरियल मुहज़िब माण्हू वेहंदो हूंदो? अक्सरियत इन्हनि लुटेरनि ऐं फोरनि जी आहे जेके फुरमार करे धाड़ा हणी ऐं इहे गाॾियूं वरितियूं अथऊं वॾियूं वॾियूं। इन ते बि ॻाल्हायूं था पर ब्रेक वठूं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली ॻाल्हि। साईं ख्वाजा साहिबु, जीअं ॻाल्हि पई हली त मोटरवे पुलिस जूं ज़िमेवारियूं कहिड़ियूं आहिनि, कुझु तव्हां ॿुधायूं बि आहिनि त उन में हिकु त सेफ्टी बि आहे, उन में पेट्रोलिंग बि आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं कहिड़ियूं ज़िमेवारियूं आहिनि? असां पंहिंजे कम खे यूजुअली कोशिशि इहा कंदा आहियूं त एजुकेशन खां शुरू कयूं। जेके असांजा टोल प्लाज़ाज़ आहिनि उन ते असांजा ऑफिसर कोशिशि करे तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हां सीट बेल्ट पायो, फ़ोन जो इस्तेमालु न कयो, स्पीड लिमिट तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। मोटरसाइकिल जेकॾहिं हूंदो त उनखे हिदायत कंदा त हेलमेट खां सवाइ तव्हां क़ौमी शाहराह ते न वञो।
इन क़िस्म जी एजुकेशन असांजी टोल प्लाज़ास ते थींदी आहे। उन खां पोइ असांजी एनफोर्समेंट शुरू थींदी आहे, त जिते बि रोड जे विच में वायोलेशन नज़र ईंदी आहे उनखे फाइन कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं किथे को ब्रेक डाउन ॾिसंदा आहिनि त मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि जी इहा बुनियादी ज़िम्मेदारी आहे त उते बीहनि ऐं उन ब्रेक डाउन खे अटेंड कनि ऐं उन माण्हू खे रिलीफ पहुचाइनि। असां वटि हिकिड़ो फीडबैक सिस्टम बि आहे, त असांजो ऑफिसर जंहिं बि गाॾी जी मदद कंदो आहे उनजो फ़ोन नंबर बि नोट कंदो आहे पाण वटि, ऐं उनखे असां वरी DIG लेवल ते या SSP लेवल ते फ़ोन करे वापसि तसदीक़ कंदा आहियूं त बाबा असांजे ऑफिसर इहा रिपोर्ट कई त हिन तुंहिंजी मदद कई फलाणी जाइ ते, छा इहा करेक्ट ॻाल्हि आहे? पोइ असां वटि जेकॾहिं फ़र्ज़ु कयो त रोज़ानो 500 हेल्प अचनि थियूं त असां हुन मां वेरीफाई सिर्फ़ु 3 या 4 कंदा आहियूं, पर रैंडम कंदा आहियूं। केॾी महिल कहिड़ी बीट जी करे छॾीसीं, केॾी महिल कहिड़ी बीट जी करे छॾीसीं। त असांजे ज़िम्मेदारियुनि में एजुकेशन बि शामिलु आहे, सेमिनार्स जे थ्रू एजुकेशन पंहिंजे स्टाफ जी, ड्राइवर्स जी बि जेके रोड ते गाॾी यूज़ पर कनि था। असां त कॾहिं कोन हितां कराची टोल प्लाज़ा खां गुज़रंदा आहियूं, शायदि तव्हांजे अचण खां पोइ मतां इहो थियो हुजे, पर कॾहिं बि असांखे अहिड़े क़िस्म जूं इंस्ट्रक्शन्स न ॾिनियूं वयूं आहिनि त तव्हां ड्राइविंग हीअं कयो या तव्हां बेल्ट ॿधो। ॾिसो, तव्हां भली तव्हां ड्राइव कंदो, तव्हांखे सुबुह जो 9 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं ऐं वीकेंड्स ते राति जो 7 बजे ताईं बाक़ाइदे मोटरवे जो स्टाफ टोल प्लाज़ास ते मौजूदु आहे, जेको तव्हांखे ब्रीफिंग मटीरियल बि ॾींदो आहे। ऐं यूजुअली जंहिंजो सीट बेल्ट न ॿधल हूंदो आहे उनखे बीहारे उनखे रिक्वेस्ट कंदा आहिनि त तव्हां सीट बेल्ट पायो ऐं मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु न कयो। इहे ज़रूरी हिदायतूं ॾींदा। हाणे तव्हां जेकॾहिं वीकेंड ते वञो त मूंखे बि ॿुधाइजो, तव्हांखे ॿुधाईंदासीं जॾहिं मोटी ईंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु, फीडबैक इहा बहितरी आहे, बहितरी अचणु खपे त हिकिड़ो सुठो ऑफिसर जेकॾहिं अचे थो त उन मां सुठाई जी उमेद माण्हू रखंदा आहिनि। पर पहिरियों जीअं मोटरवे हे क़ाइमु थियो इन शइ अंदरि त पहिरियों हाई प्रोफाइल केस बि थियनि पिया त फलाणो वज़ीर वियो ऐं उनखे मोटरवे पुलिस रोके वरितो, उनजी गाॾी चालान थी, पर उहो आहिस्ते आहिस्ते वक़्तु गुज़रण खां पोइ हिकु त घटिजी बि वियो आहे। ऐं जीअं हीअ असांजी पुलिस बदनाम थी वई आहे ऐं उनजी त का ॻाल्हि ॻुझी न रही आहे, त मोटरवे पुलिस लाइ बि इहे आङुरियूं खुजंदियूं रहियूं त हाणे हूअ बि हिन पुलिस जहिड़ी थी वई आहे। न, बहरहाल मुंहिंजो ख़्यालु आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, इन करे जो उहे हाई प्रोफाइल चालान बि थियनि पिया। ऐं नालो नथो वठणु चाहियां हिन सेट ते माण्हुनि जा, पर गुज़िश्ता ॾींहंनि में फ़ौज जे सीनियर ऑफिसरनि जा बि चालान थिया आहिनि, सीनियर पॉलिटिशियन्स जा बि चालान थिया आहिनि, सीनियर ब्यूरोक्रेट्स जा बि चालान थिया आहिनि, ऐं उहे असां ॼाणी ॿुझी प्रेस में नथा ॾियूं। इन करे के हिकिड़ो एम्बेरसमेंट थींदी आहे, खामखा कंहिं माण्हू जो नालो ॾिजे त बाबा फलाणो माण्हू खे मोटरवे बीहारे चालान कयो, इनखे थोरो असां डिस्करेज था कयूं। बाक़ी ये मोटरवे जी कारकर्दगी अल्हम्दुलिल्लाह उनखे तव्हां कंहिं तरीक़े सां बि लोकल पुलिस सां कंपेयर नथा करे सघो, इन करे जो न मोटरवे पुलिस में करप्शन आहे, न मोटरवे पुलिस में लेथार्जिक आहे, न मोटरवे पुलिस पंहिंजो ज़िम्मेदारियुनि खां कीबाए थी। तव्हां मोटरवे पुलिस खे जॾहिं जज कयो था न, तॾहिं तव्हां महिरबानी करे पंहिंजनि रोड जी हालति ॾिसो। जेको तव्हां मूंखां पहिरीं पुछियो 3 E's, त उन में जेको 3 E हो त इंजीनियरिंग हुयो। तव्हां सकरन खां वठी ऐं पंहिंजो मोरे ताईं असांजी बीट या सेक्टर नंबर 2 आहे, उन में 60 किलोमीटरनि में 18 डाइवर्जन आहिनि, 18 डाइवर्जन आहिनि। तव्हां अंदाज़ो कयो त जिते 18 डाइवर्जन्स हूंदा, यानी कि बाक़ी रोड सिंगल थो हले 18 जाइनि ते, त उते माण्हुनि जो जेको रवैयो आहे या माण्हुनि जो जेको तजसुस हूंदो आहे, उबराइप आहे, जंहिंखे कंट्रोल करणु केॾो ॾुखियो कमु आहे। ऐं उन सेक्टर में फ़र्ज़ु कयो 66 किलोमीटर में 12 गाॾियूं आहिनि मोटरवे पुलिस वटि हिकिड़े वक़्त में, 6 गाॾियूं हिन पासे हुअणु खपनि, 6 हिन पासे हुअणु खपनि। 17 डाइवर्जन जेकॾहिं हुजनि त 17 ॿिनि डाइवर्जन जे ॿिन्ही पासे जेकॾहिं तव्हां गाॾी रखो सिर्फ़ु त बाबा हिक ॿिए साम्हूं न अची वञनि गाॾियूं, त 34 गाॾियूं खपनि असांखे। 34 गाॾियूं हुअणु खपनि जेके सिर्फ़ु डाइवर्जन जे फ्लो खे कंटिन्यू कनि। उन जे विच में जेका वायोलेशन थिए थी सिंगल रोड ते, उनखे मोटरवे पुलिस चेक करे त उहा हिकिड़ी अलॻि वरी कहाणी आहे। इन करे थोरो तव्हांखे तफ़ावत इन करे महसूसु थींदो हूंदो जो रोड जी हालति तमामु ख़राबु थी वई आहे। तव्हां कोट सब्ज़ल क्रॉस कयो, असांजो उबावड़े वारी चेक पोस्ट क्रॉस कयो त पंजाब जो रोड तव्हां ॾिसो छा आहे इहो। मक़सदु त तव्हांखे सबबु
जांचण खपनि न त जेकॾहिं पंजाब में रोड बिल्कुलु फर्स्ट क्लास सुहिणे तरीक़े जा ठहियल आहिनि, नेशनल हाईवे अथॉरिटी त साॻी आहे। जीअं हिन एयरपोर्ट ताईं वञिजे रोड VIP हूंदो, परते जेके ग़रीब आबादी मलीर वारो माना इहो आहे त उहो बावड़े ताईं हालत इहा आहे, परते स्पेशल रोड आहिनि न, उहो इन जी जांच कयो न त इहो छो आहे। मक़सदु त छाजे लाइ सिंध जा रोड ख़राबु आहिनि, केरु ज़िम्मेदारु आहे सिंध जे ख़राबु रोडनि जो। इन करे आउं सम्झां थो त इन में बिल्कुलु मोटरवे पुलिस बि ज़िम्मेदारु आहे उन एक्सीडेंट जी। आई डोंट से की जी कोन हूंदी। ऐं रेस्क्यू जेको तव्हां सवेर चयो त रेस्क्यू जॾहिं इहो हादसो थिए थो त इहे मीडिया में रिपोर्टूं आयूं त 5-9 कलाकनि खां पोइ उतां जी इंतिज़ामिया पहुती या पोइ केरु काए आया उनखे टोड़ियऊं अची त जेकॾहिं पेट्रोलिंग ते हुजे हा मोटरवे पुलिस त उन वक़्तु थॾे ते इतलाह थी वञे हा। ऐं जेके ज़ख़्मी ॿिए ॾींहं ताईं जेरा हुया वीचारा, मतां उन्हनि मां केतिरा ॿिया बि मुअल जेके आहिनि सो उहे न मरी सघनि था। पंहिंजो संदलो साहिबु, तव्हां जेकॾहिं सहाफ़ी आहियो, तव्हां वञी रिकॉर्ड तां वेरीफाई कयो, मोटरवे पुलिस पहिरीं ई फोर्स हुई जेका उते पहुती 10 मिंटनि खां पोइ, एक्सीडेंट जे 10 मिंटनि खां पोइ। हाणे वरी ॿी कहाणी शुरू थी थिए त रेस्क्यू, इहो एक्सीडेंट एतिरो वॾो हो ऐं पंहिंजो बस एतिरो बुरी तरीक़े सां हुन में ट्रालर में अंदरि फासी चुकी हुई हुनजी राइट साइड, त उन में उतां डेड बॉडीज़ खे या ज़ख़्मियुनि खे कढणु उन्हनि 2-4 ऑफिसरनि जे वस जी ॻाल्हि ई कोन्हे। उन करे हुननि इंतिज़ामिया सां राब्तो कयो। इंतिज़ामिया जेका लोकल इंतिज़ामिया आहे उन खां पोइ गैस जी हिकिड़ी कंपनी आहे उन सां राब्तो कयूं। उन जा छाकाणि जो फ्लेम्स एतिरा पावरफुल हुया, जेकर उहो खणी पिया अचनि त उहो वधीक नुक़सानु पियो थिए हुनखे। त इहे इक्विपमेंट्स जेके आहिनि से मोटरवे खे मिलणु खपनि। क्रेन ॾिसो न, मोटरवे वटि क्रेन हुजे, मोटरवे वटि प्रॉपर कटर हुजनि, मोटरवे वटि प्रॉपर रेस्क्यू शयूं हुजनि। हाणे तव्हांजी अस्पताल में जिते 42 इंजर्ड पहुता आहिनि उते हिकिड़ो डॉक्टर मौजूदु हुयो। हाणे उते जेकॾहिं माण्हू अस्पताल जे अंदरि बि मरी वञनि त इहो कंहिं बि मुहज़िब मुआशिरे में आउं सम्झां थो मक़सदु त ॾिसो न, इहे सभु शयूं सभु फैक्टर्स आहिनि। उन में रुॻो रोड जो ॾोह न आहे, रेस्क्यू जेको थियो आहे, डिले थियो आहे, इन जी आउं चवां थो बाक़ाइदे हिकिड़ी इंक्वायरी थियणु खपे त इहो रेस्क्यू डिले कीअं थियो, छो थियो, ऐं उन में जेकॾहिं मोटरवे पुलिस देरि सां पहुती आहे त आउं जेका सज़ा हूंदी। जेकॾहिं मोटरवे पुलिस 10 मिंटनि जे अंदरि पहुती आहे त ही त तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे जेका तव्हां कई आहे। पर उन खां पोइ जॾहिं हुननि पोइवारी जे लाइ फ़ोनूं कयूं आहिनि, राब्ता कया आहिनि, ऐं पोइ जेकर रेस्पॉन्स न मिलियो आहे त बिल्कुलु हुनजी इंक्वायरी थियणु खपे। असीं प्रोग्राम जी मार्फत इहो मुतालबो कंदासीं त इंक्वायरी थियणु खपे त डॉक्टरनि जा फ़ोन बंदि आहिनि, डॉक्टर अस्पतालुनि में कोन्हनि के, बेड कोन्हनि के, ऐं इंतिज़ामिया ऐं रेस्क्यू करण जो जेको इक्विपमेंट आहे उहो बि त हुअणु खपे न। रेस्क्यू करण जो जेको बाक़ाइदे फ़र्ज़ु कयो थी माण्हू फासी पिया, सुभाणे रेल जो एक्सीडेंट थी पए 2 मिंटनि लाइ, तव्हां खां पुछां थो, अलाए असांजे मुल्क में हादसा थींदा आहिनि। स्टेशन वारो रेल हादसो केॾो रेती वारो जेको वाक़ियो थियो, ऐं उन में ॾिसो न, उन में पूरी नेशनल ट्रेजिडी थी वेंदी आहे। हीअ 42 माण्हुनि जो मरणु, हीअ हिकिड़ी नेशनल ट्रेजिडी आहे। इन में रिस्पॉन्स या उन में रिसोर्सिस उन हिसाब जा हुअणु खपनि जंहिंजे लाइक़ु मोटरवे पुलिस आहे त भई उनखे उहो वसाइल ॾियो। हींअर हिकिड़ो ट्रेलर किरी पए थो रोड ते, मोटरवे पुलिस उनखे हटाए कीअं रोड तां? ऐं तव्हां खां थो पुछां, हेॾा वॾा ट्रेलर आहिनि, जेकॾहिं असां वटि क्रेन न आहे त असीं उते बीह करे फ़ोन कंदासीं, रिक्वेस्ट कंदासीं त बाबा असांखे को ट्रेलर प्राइवेट माण्हू ॾियारे मोकिले, क्रेन ॾियारे मोकिले। पोइ उहा क्रेन अचे थी, पोइ उहा क्रेन अची केतिरी देरि में पहुचे थी, उहा अची साफ़ करे पोइ रोड क्लियर थींदो। न पर इहे वसीला त मोटरवे पुलिस खे हुजणु खपनि, छाकाणि त 24 कलाक जॾहिं उहा पेट्रोलिंग ते आहे ऐं मौजूदु आहे, इंतिज़ामिया त मौजूदु कोन्हे, कहिड़े वक़्तु किथे बि हादसो को थी सघे थो, त उन जो रेस्क्यू करण जे लाइ बिल्कुलु तव्हां लिखियो आहे, तव्हां बिल्कुलु लिखियो बि आहे, ऐं तव्हांजे प्रोग्राम जे मार्फत असां वरी बि रिक्वेस्ट कंदासीं त इहे वसाइल ज़रूरु हुअणु खपनि ऐं हर ज़ोन में, हर सेक्टर में प्रॉपर तरीक़े सां क्रेन्स हुअणु खपनि। पर इहो बि त हुजणु खपे न ख्वाजा साहिब त एम्बुलेंसिस वग़ैरह हुजणु खपनि, स्टैंड बाय हुजणु खपनि त जीअं पेशेंट्स खे उते जो उते फर्स्ट एड ॾेई सघिजे, को ज़ख़्मी आहे जेसिताईं अस्पताल पहुचाइजे। तव्हांखे आउं इन ई चङो थियो तव्हां अस्पताल जी ॻाल्हि कई, तव्हां इहो मूंखे ॿुधायो त असांजे उबावड़े खां वठी कराची ताईं घणा ट्रामा सेंटर्स आहिनि रोड ते जेकॾहिं मोटरसाइकिल हलंदड़ माण्हू वीचारो किरी पए, जंहिंजो मथो ज़मीन ते लॻी पए। इवन हैदराबाद जहिड़ो शहर आहे, हैदराबाद जे शहर में को प्रॉपर ट्रामा सेंटर आहे?
असां वटि सीरियस फुक़दान आहे क़िबला इन्हनि शयुनि जो। मुंहिंजो ख़्यालु आहे ज़रूरत आहे इन शइ जी त असां हर 50 किलोमीटरनि खां पोइ हिकिड़ो ट्रॉमा सेंटर ठाहियूं, न सिर्फ़ु ठाहियूं पर उनखे मैन कयूं ऐं उनखे प्रॉपरली मैनेज कयूं। जेकॾहिं इहे शयूं न थींदियूं त भली रोड एक्सीडेंट में एतिरा माण्हू मरनि था जेतिरा दहशतगर्दी में बि नथा मरनि। असांजे मुल्क में जेतिरा माण्हू दहशतगर्दी में मुआ आहिनि उनखां वधीक माण्हू रोड एक्सीडेंट में मुआ आहिनि। ऐं उहे माना ॾिसो घरों जेको माण्हू निकिरे थो उनजो मतिलबु त उहो फिज़िकली फिट हूंदो, उहो हलंदड़ फिरंदड़ माण्हू हूंदो ऐं सफ़र त मोगो माण्हू कोन करे सघंदो। जेको कराची शहर ईंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो होश हवा सां सालिम हूंदा, को तजुर्बेकार माण्हू अची सघंदो न, हेॾे को ख़रीदारी करण लाइ ईंदो, को घुमण फिरण लाइ ईंदो। त उहे कम जा माण्हू जेके आहिनि उहे हिकिड़े सोसाइटी जा बि अहम माण्हू था थियनि, उहे घर जा बि अहम माण्हू था थियनि, त इन नेशन जा बि उहे अहम माण्हू आहिनि। इन्हनि जे करे वॾो हिकिड़ो ज़ियान ऐं नुक़सानु थिए थो पियो। ख़्वाजा साहिबु वरी ब्रेक जो इशारो थियो आहे, ब्रेक वठी वठूं त ॻाल्हायूं था। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार। ख़्वाजा साहिबु, जेके तव्हांजे डिपार्टमेंट खे मोटरवे ते ॾुखियायूं जिन सबबनि जे करे थियनि थियूं, मिसाल उहो मोटरवे त नाहे पर उहे खाता जेके फिटनेस सर्टिफिकेट ॾियनि था, जेके ड्राइविंग लाइसेंस ॾियनि था, जेके उनजी टीचिंग कोन था कनि पिया, ड्राइवरनि जी टीचिंग इहा नाहे त तव्हांजी पुलिस उन्हनि खे टोल प्लाज़ा ते बीहो सम्झाए, हे सम्झण जहिड़ा माण्हू आहिनि ई कोन। जंहिंजो बुनियादी बिगड़ियल हूंदो उहो माण्हू इहा प्यार जी ॿोली सम्झंदो कोन। त उहे ॿिया कहिड़ा खाता आहिनि जिन खे ठीकु थियणु खपे, जंहिंसां इहे माण्हू ऐं इहो निज़ाम जेको नासूर बणियल आहे असांजो ट्रांसपोर्ट जो निज़ाम, उहो ठीकु थी सघे? साईं ॾिसो न, सभ खां अवल जेको रोड ते हलण जे लाइ तव्हां ॾिसंदो त कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे। तव्हांखे रोड जी ज़रूरत आहे, तव्हांखे गाॾी जी ज़रूरत आहे, तव्हांखे ड्राइवर जी ज़रूरत आहे, तव्हांखे ट्रेंड या एमरजेंसी खे हैंडल करण जे लाइ माण्हुनि जी ज़रूरत आहे। तव्हां शुरू कयूं था रोड खां, त आउं चवंदुसि जेसिताईं रोड असांजा प्रॉपर न हूंदा तेसिताईं तव्हां एक्सीडेंट्स खां नथा बची सघो। इन करे जो रोडनि में खॾा आहिनि, राइट साइड लेफ्ट साइड शोल्डर, राति जे टाइम ते उहे खॾा फुर जो सबबु बणजनि था। जेकॾहिं गाॾी स्लो कजे थी खॾे जे करे फोरूं निकिरी था पवनि ऐं ताड़े था बीहनि, जिते ब्रेकर आहे या खॾो आहे त उते ॿिन्ही पासनि खां रोड झली बीठा हूंदा आहिनि। ऐं तव्हां पुलूं ॾिसो, पुलूं टुटल आहिनि। पुलनि जे शादी शहीद ब्रिज जेका आहे तव्हां उते ॾिसो, उहा घणे अरसे खां वठी तक़रीबन अधु पुल टुटी पई आहे। पुल जी ॻाल्हि था कयो त असां चवंदा आहियूं सिंध सॼी टांकी जे हेठां पई आहे, टांकी गोलाड़ची ॾे किरी नई ठही आहे, इफ़्तिताह थियो आहे राति जो, सुबुह जो माई वीचारी पाणी भरण आया आहिनि, ॿार सूधी उहा टांकी जे हेठां अची वई। हाणे ही पुलूं किरनि में शेरशाह वारी पुल तव्हां ॾिसो। त हाणे आउं अर्ज़ु कयां त उहो जेको रोड जो प्रॉब्लम आहे उनखां पोइ असां वटि अचो गाॾी जी फिटनेस जी तव्हां निशानदेही कई। असांजा जेके मालिकान आहिनि गाॾियुनि जा, उन्हनि जी ज़िमेदारी ठहे थी त उहे पंहिंजूं गाॾियूं कंहिं अहिड़े माण्हू खे न ॾियनि जेके जिन वटि जाली लाइसेंस आहिनि या जेके थोरी पघार ते कमु करण लाइ तयारु हुजनि। गाॾियुनि में जेकॾहिं 8 कलाक खां वधीक कंहिंजो सफ़रु आहे त उनखे डबल ड्राइवर हुअणु खपे। उन्हनि गाॾियुनि में ड्राइविंग लाइसेंस तमामु इम्पॉर्टेंट आहे। असांजी पुलिस डिपार्टमेंट्स जेके ड्राइविंग लाइसेंसिस इशू कनि था उनखे घुरिजे त उन्हनि लाइसेंसिस ते तमामु घणी सख़्ती कई वञे। क़ौमी शाहराह ते असां इहो तजवीज़ ॾियूं पिया त क़ौमी शाहराह ते सिर्फ़ु उहो माण्हू गाॾी हलाए जंहिंखे लाइसेंस नेशनल हाईवे ऐं मोटरवे पुलिस ॾिए। इन जे लाइ असां कुझु सेंटर्स बि क़ाइमु कयूं पिया ऐं कोशिशि कंदासीं त उहे लाइसेंसिस सभु माण्हू लाइसेंसिस वठनि। जेकॾहिं तव्हां सख़्ती था कयो ऐं हिननि वटि इहे जेके जाली क़िस्म जा ऐं नकली क़िस्म जा जेके लाइसेंस आहिनि या घणी अक्सरियत खे लाइसेंस आहिनि ई कोन, बिना लाइसेंस जे उहो ड्राइविंग कनि था पिया, इन कानून ते जेकॾहिं अमल थी वञे त काफ़ी हद ताईं बहितरी थी सघे थी। मुंहिंजे ख़्याल त लाइसेंस जेकॾहिं बहितरु लाइसेंस जो अवॉर्ड जेकॾहिं आहे उहो ट्रांसपेरेंट थी वञे, सुहिणे तरीक़े सां थी वञे त यकीनन रोड ते हलाईंदड़ गाॾी वारो माण्हू यकीनन वधीक एजुकेटेड हूंदो, उन सां फ़र्क़ु पवंदो। बिल्कुलु सही आहे। अच्छा, हिकिड़ो असां सवेर जेको प्रोग्राम में ज़िक्र कयोसीं हब वारो वाक़ियो जेको थियो, उन में जेका फैक्ट फाइंडिंग कमीशन हुई उन इहो चयो त इन में कोस्ट गार्ड, मोटरवे पुलिस, NHA ऐं जेके कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार आहिनि उहे सभु इन में मुलविस आहिनि।
शामिल मुलविस आहिनि त उहो पेट्रोल जेको ईरान खां अचे थो उहो गाॾियुनि में खणनि था, लोड था कनि, हेठां बि कनि था, मथां बि कनि था। कंहिं त ॿुधायो त गॾह गारनि ते खयूं था अचनि, कुल्हनि ते खयूं था अचनि, साइकिलियूं ते खयूं था अचनि ऐं टैंकर घरनि में अंदरि स्टोर था कनि अची वियूं। हाणे इन्हनि खे किथे कीअं कंट्रोल कजे जेको तव्हांजी इन पहिरीं ॻाल्हि त जेको कराची खां कराची पहुचे थो या बाक़ी सिंध में बि ईरानी तेल वञे थो, मोटरवे पुलिस जो अख़्तियार नाहे त रस्ते ते कार्गो खे चेक करे त कार्गो में छा आहे, वेदर इट्स अ लीगल कार्गो और इलीगल कार्गो, इहो मोटरवे जी ज़िम्मेदारियुनि में ई नथो अचे। जिथां अचे थो जंहिंमें उहे सभु इदारा जेके इनखे चेक करण जा ज़िम्मेदार आहिनि, ऐं सम्झां थो उहे सभु इदारा ज़िम्मेदार आहिनि ऐं इन में तमामु घणी करप्शन आहे, तमामु घणो पैसो इन्वॉल्व आहे। मोतमार क़िस्म जो केमिकल्स आहिनि के तेज़ाब आहिनि ऐं मोटरवे जी पुलिस जेकॾहिं चेकिंग दौरान ॾिसे थी त उनजे अख़्तियार में नाहे, इतलाह करण बि नाहे त इतलाह कजे आला अख़्तियारनि खे त हीअ हिकु रिस्की ज़िंदगी जे लाइ जेकॾहिं को अहिड़ी ॻाल्हि या डेंजरस पंहिंजो शइ हूंदी आहे त उहा असांखे इतलाह मिले त असां यकीननि हिकिड़े आम शहरी जे वांगुरु बि इतलाह ॾेई सघूं था, पर इतलाह कंहिंखे ॾींदासीं? अच्छा, कोऑर्डिनेशन नाहे। न, मक़सदु त जेकॾहिं फ़र्ज़ु कयो जेकॾहिं इहो ईरानी तेल रोकण वारा ई हलाईंदा हुजनि त पोइ इतलाह ॾियणु फज़ूल आहे न तेल जे हवाले सां। बाक़ी जेको तव्हां ख़ुदा न ख़ास्ता को ॿियो कहिड़ो डेंजरस को आइटम हुजे जंहिंजे बारे में मोटरवे खे का निशानदेही थी हुजे, मोटरवे न कई हुजे निशानदेही, बल्कि असां त रोड ते फोरू बि पकड़िया आहिनि, गाॾियूं बि अहिड़ियूं जेके कराची मां चोरी थियनि थियूं या फुरिजी अचनि थियूं, उन्हनि जे बारे में बि जेकॾहिं असांखे डिटेल मिले थी। कई दफ़ा ईअं थियो आहे त हींअर अञा महीनो खनि अॻु में हिकिड़ो रोड यूज़र हो जंहिंखे हिकिड़ो माण्हुनि रोड ते फुर करण जी कोशिशि कई, पिस्टल ॾेखारे, उन गाॾी अॻियां तकड़ी बजाए मोटरवे वारनि खे ॿुधायो हिते हैदराबाद में, उते जामशोरे में असां उन्हनि खे सभु माण्हू 5 ई माण्हू पकड़े ॾिनासीं पिस्टल सां गॾु, लोकल पुलिस जे हवाले कयासीं। त मोटरवे पुलिस जे नोटिस में जेकॾहिं का बि इलीगल शइ लॉ एंड ऑर्डर जो मसइलो मोटरवे पुलिस जो नाहे, न बेसिकली नाहे, पर ईअं नाहे त असां उनखे एड्रेस न कंदा आहियूं। असांजा ऑफिसर उते जेकॾहिं मौक़े ते पहुचंदा आहिनि त उहे बिल्कुलु एड्रेस बि कंदा आहिनि ऐं रिस्पॉन्ड बि कंदा आहिनि। न पर इहा फुरमार जेका थिए थी, ॼञूं वञनि थियूं, माण्हू वञनि था, मुसाफ़िर वञनि था, फुरजनि था, इंडस हाईवे ते फुरजनि था, नेशनल हाईवे ते फुरजनि था पिया, त नूरी आबाद खां बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि, त अहिड़े क़िस्म जो को हुजणु घुरिजे तव्हांजो छा? असां वटि हिकिड़ो जेको सिस्टम आहे, तव्हां ॾिसो, तव्हांखे जेकॾहिं स्टेटिस्टिक्स हुजनि तव्हांखे ख़बर पवंदी त मोटरवे पुलिस अचण खां पोइ सुपर हाईवे ऐं नेशनल हाईवे तमामु घणो सेफ थियो आहे कंपेरेटिवली। जेका बसूं आहिनि, वॾियूं गाॾियूं आहिनि, उन्हनि जी बाक़ाइदे मूवी रिकॉर्डिंग थींदी आहे शाम खां पोइ, छाकाणि जो इहे वारदातूं यूजुअली राति जे टाइम ते थियनि थियूं, त शाम जी इवनिंग खां पोइ टूल प्लाज़ा ते बसुनि खे बीहारे बसुनि जी मूवी रिकॉर्ड थींदी आहे, उन खां पोइ बसुनि खे अॻिते वञण जी इजाज़त हूंदी आहे। ऐं जेकॾहिं उन खां अलावा कंहिं तरीक़े सां फुर थिए थी त उहा यकीननि हिकिड़ी वरी, छाकाणि ॾोहारी बि पंहिंजी जिदत अख़्तियार कंदो आहे, जॾहिं हू ॾिसंदो आहे त पुलिस हिकिड़े डगर ते लही आई आहे, पुलिस चेक करे थी हिन तरीक़े सां, त पोइ उहो वरी पंहिंजो तरीक़ेकार बदिलाईंदा आहिनि। पोइ थी सघे थो हू का ॿी गाॾी में ड्राइव कंदा आहिनि, अॻियां गाॾी खे बीहारे छॾींदा आहिनि, या को हुननि जो हिकिड़ो माण्हू अहिड़ो वेठो हूंदो आहे गाॾी में जेको ड्राइवर खे को पेशाब जे बहाने या कंहिं बहाने रोकराईंदो आहे गाॾी, ऐं पोइ उनखां रॉबरी थींदी। संदसि साथी हुते अॻुवाट ई ताड़ में वेठा हूंदा आहिनि, लिकल हूंदा आहिनि। अच्छा ख्वाजा साहिबु, तव्हां वसी तजुर्बो हिकिड़ो पुलिस डिपार्टमेंट जो बि रखो था, ऐं सिंध जा खाता जेके आहिनि उन्हनि जो उहो कार्य ऐं कमु ऐं कारकर्दगी आहे ई कान जंहिं मक़सद लाइ ठाहिया विया, इहे ठीकु कीअं थियनि? इहे ठीकु न थींदा त हर शइ इंटर रिलेटेड आहे न। मिसाल तव्हां वटि इहे ठहियूं शयूं थियूं अचनि, तव्हां वटि अची उन रोड तव्हांजी सफ़र थियूं कनि पियूं, पर पोयूं जेके हुननि जा खाता लाॻापियल आहिनि, जेके हुननि खे जीअं सवेर बि ज़िक्र कयोसीं त सर्टिफिकेट ॾियनि था, लाइसेंस ॾियनि था पिया, त उहे खाता ठीकु कीअं थियनि? संदेरो साहिबु, इन जो सिर्फ़ु हिकिड़ो ई हाल आहे त गुड गवर्नेंस, राइट मैन फॉर द राइट जॉब। तव्हां गवर्नेंस ठीकु कयो, इदारनि जा सरबराह उहे रखो जेके उन जे क़ाबिल हुजनि हलाइण जे, त यकीननि आउं सम्झां थो त मामला ठीकु थी वेंदा, देरि लॻंदी बि ठीकु थी वेंदा। मामला जेसिताईं ठीकु न थींदा तेसिताईं सिंध ठीकु कोन थींदी, माण्हू ठीकु कोन थींदा।
न ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़े हुकूमत खे हलाइण जे लाइ, हिकिड़े इदारे खे हलाइण जे लाइ उन जा सरबराह, उन जूं सिस्टम्स खे ठीकु करणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं उहे ठीकु न थींदा त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तकलीफ़ थींदी, माण्हू आम पब्लिक खे तकलीफ़ त थिए थी, पर मायूसी बि थिए थी। जिते मुक़ररियूं बि पैसनि ते थींदियूं हुजनि ऐं मंथली ते थींदियूं हुजनि, जिते भर्तियूं बि पैसनि ते थींदियूं हुजनि, मेरिट न थींदी हुजे, सियासी मुदाख़लत थींदी हुजे, ऐं उते इम्कान तमामु घटि आहे। ऐं इनकलाब जो ई इम्कान आहे जेको उहो अचे ऐं हिन सॼे हिन समाज खे, हिन बदबूदार समाज खे जी ड्राहे। वरी वरी महिरबानी, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। नाज़रीन, तव्हां मोटरवे जे DI जी एडी ख्वाजा साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त बिल्कुलु असां हमेशह पंहिंजे प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध में जेका आहे ग़लति हुकुमरानी आहे। ग़लति हुकुमरानी जे करे हीअ जेके गलतान थी रहिया आहिनि, हीअ जेके ज़ियान थी रहिया आहिनि, जीअं ख्वाजा साहब चयो त दहशत गर्दी में बि एतिरा माण्हू कोन था मारिजनि असांजा, जेतिरा रोड हादसनि में मारिजनि था। रोड हादसनि खे ठीकु करण जे लाइ या उन्हनि ते कंट्रोल करण जे लाइ छा छा करणु घुरिजे, उहो असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कयो आहे। इहो सिंध सरकार जेकॾहिं ॿुधंदी, सिंध जा खाता जेकॾहिं ॿुधंदा, त उन्हनि खे इहे समूरियूं ख़राबियूं ठीकु करणियूं पवंदियूं ऐं उन खां पोइ ई असांजे हिन मरंदड़ माण्हुनि जी ज़िंदगी बची सघे थी। अॼु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, ॾींदा इजाज़त। अलाह भाई।